अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सुपिया फोकस ऐं मां ज़ुएब ज़रदारी। नाज़रीन, फैज़ाबाद धरणो कमीशन जी जेका आहे उहा रिपोर्ट जमा थी चुकी आहे ऐं उन में अॻूणे DGIS आहे फैज़ हमीद खे क्लीन चिट ॾिनी वई आहे ऐं ज़रियनि वटां जेका आहे उहा कुझु पॉइंट्स जेके आहिनि से उन रिपोर्ट जूं ज़रूरु साम्हूं आयूं आहिनि। उन में इहो बि रिपोर्ट में चयो वियो आहे त फैज़ हमीद खे सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट ठाह कराइण जो अख़्तियार ॾिनो हुयो ऐं तंहिंजे करे हू पाण मुरादो इन में न वियो हुयो ऐं उनखां अलावा वफ़ाक़ जेको आहे उहो मुज़ाहिरीन जी क़यादत ताईं पहुच लाइ ISI जूं ख़िदमतूं हासिलु कयूं हुयूं। त इन जो बैकग्राउंड इन मामले जो सॼो छा हो? तहरीक लबैक पाकिस्तान तरफ़ां फैज़ाबाद में धरणो हयो वियो हो ऐं उन सां ॻाल्हियूं थियूं हुयूं ऐं मिलिट्री इस्टेब्लिशमेंट जे तरफ़ां, जंहिंखां पोइ हिकिड़ो मुआइदो थियो ऐं उन मुआइदे खां पोइ उहो धरणो ख़तमु कयो वियो हो, जंहिंजे बारे मुतलिक़ इहा कमीशन जोड़ी वई हुई। इन कमीशन जी जेका आहे उहा ज़रियनि वटां इहा रिपोर्ट आहे जेका कुझु नुक़्ता इन जा साम्हूं आया आहिनि, जंहिंमें घटि में घटि हिकिड़ी शइ त वाज़े थी वई आहे फैज़ हमीद जेको अॻूणो DGIS आहे, जंहिं ते तमामु घणी इन हवाले सां तनक़ीद बि थी रही हुई, उनखे उन जांच कमीशन क्लीन चिट ॾेई छॾी आहे। इन ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। इस्लामाबाद मां ई सीनियर सहाफ़ी तज़िया निगार इब्राहिम कुंबर साहब असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। इब्राहिम साहब, ॿुधाइजो छा था सम्झो ईअं ई आहे त फैज़ हमीद साहब खे त हुन वक़्त जी हुकूमत ऐं मिलिट्री लीडरशिप इहो टास्क ॾिनो हुयो त हू इन्हनि मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं करे, त उनखे जेका क्लीन चिट मिली वई आहे तव्हांजे हिसाब सां त इहो ईअं ई आहे मामिलो या इन जो को बैकग्राउंड छा आहे ऐं हेतिरनि सालनि खां पोइ इन रिपोर्ट जो हिन वक़्तु मंज़र आम ते अचणु केतिरो तव्हां सम्झो था त इहो इन जी टाइमिंग जेका आहे सा उहा उनखे तव्हां कीअं था ॾिसो? जी बिल्कुलु, मसइलो इहो आहे त ही कमीशन जुड़ियो जेको सो उहो हिकु त हुकूमत पाण सुप्रीम कोर्ट में अहिड़ी रिपोर्ट पेश कई त हुननि इन मामले जी जांच जे लाइ कमीशन जोड़े छॾी आहे ऐं उहा कमीशन ॿिनि अॻूणनि IGs ऐं हिकिड़ो जेको सो रिटायर्ड ऑफिसर उन्हनि ते ॿधल ही टिरुकनी कमीशन हुई। जीअं त ही मामिलो सुप्रीम कोर्ट इन्वेस्टिगेट करे शायदि जेको सो हुकूमत उन खां अॻु में हिन खे कमीशन जोड़ियो ऐं इन ई हक़ीक़त खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे त हुकूमती जेके कमीशन आहिनि उहे कमज़ोर तरीन कमीशन हूंदा आहिनि। जेकॾहिं उहा कमीशन सुप्रीम कोर्ट जे कंहिं गैर जानिबदार जज जी सरबराही में कमीशन न हुजे त उहो कमीशन हुकूमती कमीशन जेके थियनि उन्हनि जो रिपोर्ट जी बि असांखे ख़बर आई आहे। हेसिताईं जो अदालती कमज़ोर जज जेके थियनि उन्हनि जी रिपोर्ट जी बि असांखे ख़बर आहे त उहे रिपोर्टूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि। पर हीअ जीअं त जेके फैक्ट एंड फिगर हिन में रिपोर्ट में ॾिना विया आहिनि, मिसाल तौरु त हिन में इहो वाज़े तौर ते चयो वियो आहे हिन रिपोर्ट में त जेके बयान आहिनि, यानी जेके बयान वरिता विया मियां शहबाज़ शरीफ़ जो, शाहिद खाकान अब्बासी जो, उन खां अलावा एहसन इक़बाल या जेको सो सरबराह जेको सो IB जो फवाद असदुल्ला मौजूदु आहे, ऐं उन खां अलावा जनरल फैज़ हमीद जो ख़ुदि या अॻूणे IB जेको चीफ हो आफ्ताब सुल्तान, पंजाब जो IG वग़ैरह जेके बयान वरिता विया आहिनि उहे हिन रिपोर्ट में उहे बयान शामिल आहिनि। हाणे हिन कमीशन जी जेका रिपोर्ट आहे उन में चयो वियो आहे त हिननि रिपोर्ट जेके जिन जा बयान वरिता विया आहिनि, यानी हाणे उहो अहम माण्हू आहे ऐं ख़ासि तौर ते पंजाब जा जेके उहिदेदार रहिया हुआ कंहिं दौर में, या अॻूणो वज़ीर आज़म हो शाहिद खाकान अब्बासी, त उन्हनि सभिनी जा बयाननि उन्हनि मां उन्हनि हिकिड़ी कंक्लूजन कढी आहे। हिकिड़ो पासो इन जो इहो आहे त जनरल फैज़ हमीद खे जेको सो क्लीन चिट मिली वई आहे, न रुॻो हिन धरणे जी क्लीन चिट मिली आहे, पर बुनियादी तौर ते इन खां अॻु में जेको 2014 वारो धरणो लॻो जेको इमरान ख़ान ऐं ताहिरुल क़ादरी हयो हो, उन ई में बि उन ई जंहिं इदारे ते इल्ज़ाम लॻो आहे उन में बि उन इदारे खे जेको सो अणसिधी रीति उहा क्लीन चिट मिली आहे ऐं इहो हाणे चई सघिजे थो त उहो धरणो जेको इमरान ख़ान या ताहिरुल क़ादरी हयो। हिकिड़ो पासो हिन जो इहो आहे, पर ॿियूं जेके रिकमेंडेशन्स आहिनि उहे रिकमेंडेशन तमामु कम जूं आहिनि। जेकॾहिं पार्लियामेंट में थोरी बि हिमत आहे या इवन जेकॾहिं सुप्रीम कोर्ट चाहे त उन ई रिकमेंडेशन जे बुनियाद ते ज़बरदस्त क़िस्म जो ऑर्डर पास करे सघे थी ऐं हुकूमत बाउंड हूंदी उन ऑर्डर ते अमल दरामद कराइण जे लाइ। त जेका कमीशन जी रिपोर्ट आई आहे उन में हिकिड़ी शइ जेका हाणे उनखे कंहिं बि एंगल खां वठिजे, इहा हक़ीक़त आहे त हिन कमीशन जी रिपोर्ट मुताबिक़ ISI जे अॻूणे सरबराह जनरल फैज़ हमीद जेको उन वक़्तु DGC हो, त उन ई खे जेको सो हिननि समूरनि इल्ज़ामनि खां आजो करार ॾिनो आहे, छाकाणि हुनजो बयानु ख़ुदि इहो आहे त उन ई वक़्तु इहो रोल जेको सो आहे उहो असाइन कयो वियो वज़ीर आज़म जी मंज़ूरी सां, ISI चीफ जी मंज़ूरी सां, आर्मी चीफ जी मंज़ूरी सां खेसि इहो रोल ॾिनो वियो ऐं हुकूमत ख़ुदि जेको सो इहो मामिलो उन जे ज़रिए हल कराइणु चाहे पई।
इहो धरणो असां ॾिठो, इहो इंतिहाई ख़ौफ़नाक क़िस्म जो धरणो हो ऐं बज़ाहिर जेके थिए उनजो तासुर इहो बि साम्हूं थियो त धरणो नवाज़ लीग जी गवर्नमेंट खे केराइण ढाइण लाइ आहे। माण्हुनि जेको भोॻियो, पब्लिक त सदाईं जेको सो भोॻींदी आई आहे ऐं इहो बज़ाहिर थियो पिए त जेके मज़बूत हथ आहिनि धरणे जे पोयां उहे सभु शयूं हुयूं। पर हीअ जेका रिपोर्ट जेका हुकूमती कमीशन ॾिनी आहे इन में इन शइ खां सवाइ यानी उन्हनि एजेंसियुनि जो रोल जेको रहियो उन धरणे में या एजेंसी जे सरबराह जो जेको सेकेंड सरबराह जेको उन जो रोल रहियो उन खे छॾे करे बाक़ी जेके से हिनमें जेके ॿ टे रिकमेंडेशन्स आहिनि उन्हनि ते पाण पोइ अॻियां ॻाल्हायूं था त उहे उन्हनि मां घणो कुझु हासिलु थी सघे थो ऐं आउं सम्झां थो त उन रिकमेंडेशन जे बुनियाद ते अॻिते कमु करणु घुरिजे। अच्छा इमरान, इहो जेको बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे त इनखे इन में अदालत जेकॾहिं चाहे त इन ते को आर्डर बि जारी करे सघे थी, छाकाणि त पाण ॾिठो आहे त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सुप्रीम कोर्ट में बि मुख़्तलिफ़ केसनि जे दौरान फैज़ाबाद धरणे जो ज़िक्र बि थींदो रहियो आहे, उनजे कमीशन जे मुतलिक़ बि ॻाल्हि ॿोल थींदी रही आहे। पर साॻिए वक़्तु छा मौजूदा जेका हुकूमत आहे तव्हांखे नज़र अचे थो त उहा जेके सिफ़ारिशूं आहिनि इन कमीशन जूं उन ते कंहिं हद ताईं अमल दरामद करण जी पोज़ीशन में आहे या अहिड़ी का विल रखे थी? इहा साॻी पार्टी जी हुकूमत हुई उन वक़्तु जंहिं वक़्त में इहो धरणो लॻो हुयो, पर इहा हुकूमत एॾी कमज़ोर हुई जो उहो धरणो ख़तमु करण जी सघ न पई रखे, जंहिंजे करे मिलिट्री इस्टेब्लिशमेंट जो सहारो वरितो वियो ऐं उनखां मदद वठी उहो धरणो ख़तमु करायो। त हिन रिपोर्ट अचण खां पोइ मौजूदा हुकूमत जी जेका पोज़ीशन आहे उहा किथे स्टैंड पई करे? ॾिसो, सिविल हुकूमतूं जेके आहिनि सदाईं कमज़ोर रहियूं आहिनि ऐं तमामु घणनि मामलनि में कमज़ोर रहियूं आहिनि ऐं पाण ॾिठो आहे त हेसि ताईं जेके बि सिविल गवर्नमेंट यानी पार्लियामेंट्री डेमोक्रेसी खे अमली शिकल ॾियण जे लाइ जेके वज़ीर आज़म वेठा आहिनि उन्हनि वज़ीर आज़म सां कहिड़ो असरु थियो आहे, डायरेक्ट थियो आहे, सिधी रीत थियो आहे, अणसिधी रीत थियो आहे। मतिलबु ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी फांसी खां वठी मियां नवाज़ शरीफ़ जी बरतरफ़ी ताईं या पोइ खणी इमरान ख़ान सां जेको सो जंहिं तरीक़े सां थियो आख़िरी ॾींहंनि में उहो सभु उन जे करे हुकूमतूं ख़ुदि जेके से कोशिशि कंदियूं आहिनि त गिव एंड टेक जे बुनियाद ते अहिड़नि इदारनि खे जेके ॿुजा इदारा मज़बूत इदारा आहिनि उन्हनि खे इन्वॉल्व कनि अहिड़नि शयुनि में। आउं नथो सम्झां त रुॻो इन धरणे जी रिपोर्ट कमीशन जी रिपोर्ट जे बुनियाद ते हुकूमत को अहिड़ो क़दम खणे, यानी हिन जूं जेके सिफ़ारिशूं आहिनि जिन ते पाण अॻियां बहस करियूं था त उन्हनि जे बुनियाद ते जेसि ताईं ऐं आउं सम्झां थो इहो थींदो उन जे करे जो हिकु केस सुप्रीम कोर्ट में आहे ऐं तमामु मज़बूत क़िस्म जी जेका सा उन वक़्तु जुडिशरी आहे, मज़बूत क़िस्म जो चीफ जस्टिस आहे। उन जे करे ही रिपोर्ट जेका सा कमीशन जी वेंदी उन कमीशन जी रिपोर्ट में बाक़ी शयूं ॾिसो न, हाणे रुॻो जेको सो बिल फर्ज़ कमीशन जनरल फैज़ हमीद खे ज़िम्मेवार करार ॾेई छॾिया त ठीकु आहे, उन ते कार्रवाई कहिड़ी थी आहे जहिड़ी परवेज़ मुशर्रफ जे ख़िलाफ़ कार्रवाई थी, पर जेके रिकमेंडेशन आहिनि उन्हनि जी तमामु घणी अहमियत हूंदी आहे। ऐं सम्झां थो त जॾहिं रिकमेंडेशन वारे मामले खे सुप्रीम कोर्ट गौर कंदी त ऐन मुमकिन आहे जेका मुंहिंजो तजुर्बो आहे अदालती कवरेज जो उन मां मूंखे लॻे थो त हिन रिकमेंडेशन जे बुनियाद ते ऑर्डर पास थींदो ऐं पोइ हुकूमत जेको सो उन मां कंध कढाए न सघंदी ऐं हुकूमत खे कानून साज़ी करणी पवंदी। जीअं त कानून साज़ी जे हवाले सां बि रिकमेंडेशन आहे त कानून साज़ी कई वञे त आउं सम्झां थो त इन रिकमेंडेशन जे बुनियाद ते फाइनल ऑर्डर ईंदो ऐं फाइनल ऑर्डर खां पोइ हुकूमत जी ख़्वाहिश त घणी हूंदी त बिना ऑर्डर जे हू करे छॾे, पर हुकूमत में एतिरी ताक़त न आहे। जेकॾहिं ताक़त हुजे हा त इहे इन क़िस्म जा धरणा जेके आहिनि उहे लॻी बि न सघंदा ऐं धरणा हणंदड़नि जे ख़िलाफ़ कार्रवायूं थियंदा, छाकाणि जो डे ऑफ बिज़नेस जेको सो आहे डेली जी रूटीन बिज़नेस आहे या गवर्नमेंट जी रिट आहे उनखे चैलेंज थो कयो वञे। सो आउं सम्झां थो त ऑर्डर जी सूरत में हुकूमत जे लाइ थी पवंदी आसानी, वधीक आसानी ऐं हुकूमत बि इहो चाहींदी त इहो मामिलो भली अदालत जे कुलनि खां थी अचे त जीअं उन्हनि खे इम्प्लीमेंट करण में आसानी थिए। जी बिल्कुलु, छाकाणि जो जेके रिकमेंडेशन्स आहिनि ॾिसो रिकमेंडेशन्स इहे आहिनि इंटेलिजेंस एजेंसियुनि जे लाइ को बि तरीक़ेकार मौजूदु न आहे, यानी वर्किंग कीअं थियूं कनि। इहा ऑब्ज़र्वेशन जेका मिर्ज़ा असलम बेग वारो केस जेको सो उन में बि आई हुई जॾहिं चयो वियो त का बि जेको सो हिननि जो को तरीक़ो रूल्स न आहिनि ठहियल, त हिन में इहो चयो वियो आहे त एजेंसियुनि जे तरीक़ेकार जे लाइ कानून साज़ी SOP ऐं क़ाइदा ठाहिया वञनि। ठीकु आहे, इहा रिकमेंडेशन तमामु वॾी आहे ऐं अहिड़ी सिविलियन टाइप कमीशन, रिटायर्ड ऑफिसरनि ते बदल कमीशन, पोइ घणी पुलिस वारा ई हुजनि, IG हुजनि, पर उन्हनि ते बदल इहा रिकमेंडेशन तमामु वॾी रिकमेंडेशन, माना वॾी ईअं जो इन मां सुठो नतीजो हासिलु करे सघिजे थो। साॻी रीति नेशनल एक्शन प्लान
उन जी जेको सो अमल दरामद यानी उन नेशनल एक्शन प्लान जेको सो 20 जेके नुक़्ता हुआ उन्हनि मां रुगो 2.5 नुक़्तनि ते अमल थियो न हेसि ताईं गुज़िरियल 2015 खां वठी हेसि ताईं बाक़ी नुक़्तनि ते अमल ई न आहे थियो त इहा सिफ़ारिश ख़ुदि जेको सो वॾी आहे ऐं उन खां अलावा जेके सोशल मीडिया या पेमरा जा कानून उन्हनि जे हवाले सां तजवीज़ ॾिनी आहे पर ॿी जेका त हिन में अहम ॻाल्हि इहा आहे त फ़ौज जे हवाले सां इहो चयो आहे त इन्हनि सिविलियन मामलनि में फ़ौज जीअं त मुक़दस इदारो आहे तनक़ीद थिए उन जे करे फ़ौज खे सिविल मामलनि में मुदाख़लत न करणु घुरिजे। हाणे छा था सम्झो त इन ई टाइप जूं जेके से सिफ़ारिशूं हुजनि हुकूमत अकेले सिर त नथी करे सघे त इहे तमामु वॾियूं सिफ़ारिशूं आहिनि। ऐं सम्झां थो त इहे जेको सिविल मिलिट्री जेके मामला हलनि था तकरार हलनि था जेके जहिड़ा थियनि था जेके सिविलियन गवर्नमेंट कमज़ोर थियनि थियूं उन्हनि उन सूरत हाल में ही रिकमेंडेशंस तमामु कम जूं थी सघनि थियूं ऐं मुल्क में पार्लियामेंट्री डेमोक्रेसी यानी जेके मुल्क में आम तजुर्बा रोज़ बुनियाद ते थियनि था उन्हनि खे मुंहिंजो ॾेई सघिजे थो अदालत ऐं पार्लियामेंट वेही जेके किरदारु अदा कनि त ही उन्हनि जे लाइ रिकमेंडेशंस तमामु वॾियूं अच्छा रिकमेंडेशन। इब्राहिम जीअं हिकिड़ी शइ त इन्हनि रिकमेंडेशन्स ते अमल करणु मौजूदा हुकूमत लाइ को जहिड़े नमूने सां न मुआशी चैलेंज आहे त हीअ बि उन नमूने सां हिकिड़ो वॾो हिकिड़ो इंतिज़ामी ऐं हिकिड़ो सियासी चैलेंज हूंदो त जेकॾहिं उहे इन्हनि सिफ़ारिशनि ते अमल करे या इन हवाले सां का कानून साज़ी करे पर गॾोगॾु ॿियो मुंहिंजो ज़मीनी सुवाल बि इहो आहे त इहे जहिड़े क़िस्म जूं रिकमेंडेशन्स आहिनि इन मां पाण घटि में घटि इहो अंदाज़ो लॻाए सघूं था त हिन जांच कमीशन काफ़ी हद ताईं आज़ादाणे नमूने सां कमु कयो आहे ऐं अहिड़े क़िस्म जा जूं रिकमेंडेशन्स ॾिनियूं आहिनि जंहिंमां लॻे नथो त कंहिं जांच कमीशन जेको आहे कंहिं दॿाव जो शिकार रही आहे। न बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे छाकाणि जो इहो नतीजो पाण इन बुनियाद ते था कढूं त जेके हिन कमीशन जेका रिपोर्ट ॾिनी आहे उन्हनि में समूरनि माण्हुनि जा बयान यानी अॻूणनि ॿिनि वज़ीर आज़मनि जा बयान आहिनि अॻूणे घरू वज़ीर जो बयानु आहे अॻूणे IG जो बयानु आहे IB जो जेको सो आहे उन ई जो सरबराह उन जो बयानु आहे ख़ुदि लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड हमीद गुल जो बयानु आहे अहिड़ी रीति ॿिया जेके से ऑफिसर आहिनि DG रेंजर्स जेको सो उन वक़्त जो उन जो त उहो बयान हिन रिपोर्ट में शामिल आहिनि। हाणे उन्हनि बयाननि मां ई जेका असां रिपोर्ट ठही आहे उन खां पोइ हीअ शयूं सभु उन्हनि जो कंक्लूजन जेको सो आहे उहो रिकमेंडेशन जी सूरत में निकितो आहे त हुकूमत बिल्कुलु चाहींदी त इहो अदालती ऑर्डर अचे ऐं जॾहिं हिकिड़े दफ़ा को कानून ठही थो वञे त उन जी जेका सा उहा भनकड़ी ईअं त ख़ैर पाकिस्तान में सभु कुझु थिए थो आइन जी भनकड़ी थियो थी वञे आइन खे लताड़ियो वञे सभु कुझु आहे पर छाकाणि जो इन ई मामलनि ते इन्हनि मामलनि ते यानी एजेंसियुनि जो किरदारु महदूद करियो सिविल मामलनि में IB खे किरदारु ॾियो सिविल मामलनि में फ़ौज जी मुदाख़लत न हुजणु घुरिजे या जेके से एजेंसियुनि जो जेको सो उहो कानून साज़ी हुजणु घुरिजे नेशनल एक्शन त इन्हनि मामलनि में इहे तमामु ॾुखिया मामला आहिनि इन्हनि ते जेको सो घणियूं उन ते थींदो रहियो आहे वर्क थींदो रहियो आहे ऐं हर जेको सो उन जी माना हर हिकिड़ो इदारो हर को पंहिंजो कढंदो आहे त सम्झां थो रिकमेंडेशन्स जे बुनियाद ते जेकॾहिं फ़ैसिलो आयो ऐं उन्हनि कानून साज़ी वारो को ऑप्शन हो यानी कानून हुकूमत कानून साज़ी कंदी त समूरनि उन्हनि इदारनि खे जिन जे हवाले सां रिकमेंडेशन्स आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल्हि ज़रूरु कंदी मिनिमम सतह ते घटि में घटि सतह ते को कानून साज़ी थियो थी वञे यानी रेगुलेट एजेंसियुनि खे रेगुलर करे छॾनि त उन सां इदारे जी बि साख बची वेंदी ऐं को बि गैर क़ानूनी कमु कोन थींदो मुस्तक़बिल में जेकॾहिं थींदो त उन जे लाइ कानून मौजूदु हूंदो त इहे सुठियूं बहितर शयूं आहिनि। ऐं तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु ठीकु मूंखे लॻे थी दॿाव मतिलबु दॿाव कहिड़ो थी सघे थो जेकॾहिं रिपोर्ट इन जे उपदड़ हुजे हा फैज़ हमीद खे खणी ज़िम्मेवार करारे छॾिया त उन सां कहिड़ो फ़र्क़ु पवे त उन जे करे ही वधाएर जेको सो मूंखे ठीकु रिपोर्ट लॻे थी। जी ठीकु आहे इब्राहिम कुंवर वॾी महिरबानी तव्हां असांखे वक़्तु ॾिनो व्यूअर्स इब्राहिम कुंवर असां सां गॾु इस्लामाबाद मां मौजूदु हुयो असां ॻाल्हि ॿोल्हि करे रहिया हुआसीं फैज़ाबाद धरणे जी जांच कमीशन जे हवाले सां उनजी जेका रिपोर्ट आई आहे जेके रिकमेंडेशन्स आयूं आहिनि उन जे हवाले सां ब्रेक जो वक़्तु आहे ब्रेक वठूं था ब्रेक खां पोइ असांजो प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो।